अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जॾहिं बि जंग तबल वॻा, जॾहिं बि जंग तबल वॻा त भाड़िया भूए छॾे भॻा, ऐं जिन जूं माऊं शींहणियूं आ मौत तिन लाइ मीहणो। उथो 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 जो वक़्तु ॾाढो तंग आ, जंग 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 आ, मुंहिंजी तोसां जंग आ, पलीत पेर कर परे हीअ धरती मुंहिंजो नंग आ। सिंध जे मुल्क जे ऐं पंहिंजे दौर जे हिकु अज़ीम इनकलाबी उस्ताद, रहबर, रहनुमा, सूहे ऐं वेज पलीजे साहब जी 8वीं वरसी में शरीक मुंहिंजूं सभई बहादुर इनकलाबी भेणूं, दोस्त, भाइर सॼी सिंध मां जेके कही आया आहिनि हिन हेॾी गर्मीअ में, उन्हनि सभिनी खे सलाम। जिए सिंध, जिए रसूल बख्श पलीजो, ऐं जिए दुनिया जे समूरनि मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि जी इनकलाबी जिदोजहद। मां दिल जे अथाह गहराइनि सां अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक जे समूरनि जी क़यादत ऐं समूरनि कारकुननि खे, भेणुनि खे मुबारकूं थो ॾियां जो हिन गर्मीअ में, हिन महांगाईअ में हेॾो मेड़ ऐं हेॾो इनकलाबी पुरजोश मेड़ करणु इहो कंहिं इनकलाबी नाहे घटि मौजे खां। अॼोके मुल्क जेके मुल्क जूं हालतूं आहिनि, मां नथो सम्झां त सॼे पाकिस्तान में का बि तंज़ीम हिन मयार जो ऐं हिन वॾे तादाद में हेतिरो मज़ाहिमती इनकलाबी मेड़ कोठाए सघे थी। मां सम्झां थो त हीअ जेका वरसी आहे, इहा मां हर साल इहा ॻाल्हि कंदो आहियां त जीअं पलीजो साहब पंहिंजे वजूद में, पंहिंजे हयातीअ में, पंहिंजे मौजूदगीअ में हिकिड़ो ॾढ हो, हिकिड़ो उत्साह हो, हिकिड़ी सुहाइप हुई, हिकिड़ी रहबरी ऐं रहनुमाई हुई, ऐं हिकिड़ो पैगाम हो, हिकिड़ो वचन हो, हिकिड़ो ऐलान हो। ईअं पलीजे साहब जी वरसी को आम सतही रवायती मेड़ नाहे हूंदो। पलीजे साहब जी वरसी पलीजे साहब जे वजूद जो अक्स हूंदी आहे। मुखां अॻ में काफ़ी ॻाल्हियूं थी वयूं आहिनि। पलीजे साहब खे भेटा ॾिबी, हुन जा गुण ॻाइबा, हुन जा पंध ऐं विखूं ॻणबियूं, हुन जे जिदोजहद जा मैदान ॾिसबा त माण्हू हैरान थी थो वञे। रसूल बख्श पलीजो सिंध जे तारीख़ में रुगो हिकु फर्द नाहे, हिकु इनकलाबी सुहाइप जी, जिदोजहद जी, रहनुमाईअ जी, ऐं पंहिंजे अवाम खे, पंहिंजे क़ौम खे, ऐं रुगो पंहिंजे अवाम ऐं पंहिंजी क़ौम खे न, सिंध खे न, पर हिन मुल्क जे मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम क़ौमुनि सां गॾु सॼी दुनिया जे मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम क़ौमुनि जी निजात कीअं थिए, रसूल बख्श पलीजो उन निजात जी वाट ऐं पंध जो नालो आहे। रसूल बख्श पलीजो आलिम, अदीब, मुफ़क्किर, ॾाहो, अॻवान, कारकुन, मुहक़िक़, मुदब्बर, तदबीरूं जोड़ींदड़ ऐं दुश्मन खे कीअं शिकस्त ॾिजे उन इनकलाबी सियासी फ़िक्री जिदोजहद जी साइंस जो सूंह हो। रुगो रिवायती अॻवान न हो जेको पंहिंजे माण्हुनि खे चवे हा त इहा निजात तव्हांखे मां वठी ॾींदुसि पंहिंजे हयातीअ में। रसूल बख्श पलीजो आलमी तारीख़ जो शागिर्द हो, हू आलमी इनकलाबी तफ़कुर जो ॾाहो। हुनखे ख़बर हुई त सिंध जे मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि जी, हिन मुल्क जे मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि जी, नंढे खंड जी, अफ्रीका जी, लातीनी अमेरिका जी
सॼे रूए ज़मीन जे मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि जी निजात एतिरी तकड़ी थियणी न आहे। हीअ का हिकिड़े नस्ल जी हिकिड़े दौर जी वेड़ न आहे। कामयाबियूं किस्तुनि में हासिल कबियूं वञिबियूं। इन करे रसूल बख्श पली जो दरअसल पंहिंजे दौर में सिंध ऐं मुल्क समेत दुनिया जे मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि खे पंहिंजी निजात जूं वाटूं ऐं गस ऐं सुहाइप ॾेई वियो। अॼु जॾहिं मुल्क में नाटकी जमहूरियत जी ॻाल्हि थिए थी त रसूल बख्श पलीअ जूं तकरीरूं विढ़नि थियूं। कैनालनि जी ॻाल्हि थिए थी, रसूल बख्श पलीअ जा किताब, हुन जूं तकरीरूं, हुन जूं लॉन्ग मार्चूं, हुन जा लतीफ़ जा पढ़ियल बैत विढ़नि था। अॼु जॾहिं पार्लियामेंट्स डमी आहिनि, बेज़मीर आहिनि, बेज़बान आहिनि, कुछनि खां कासिर आहिनि, हुनजे वात में मुंग पियल आहिनि, त रसूल बख्श पली जी 8वीं वरसी त हिकिड़ी रस्म थी, पर उहो हिकिड़े ज़िंदह रिवायत ऐं पंहिंजे ज़िंदह ज़मीर ऐं शऊर जे हिकिड़ी अलामत तौरु हुनजी गुफ़्तगू, हुन जूं तकरीरूं, हुनजो कलम अॼु बि विढ़े थो। जिते माण्हू मुंझे थो उते हुनजो कलम ऐं हुनजी जुदत ऐं गुफ़्तगू रहनुमाई करे थी। दुनिया जे वॾनि माण्हुनि खे इन्ही करे ज़िंदह रिवायत सम्झबो आहे। इन करे असांजी भेण सही चई वई त रसूल बख्श पली जे सां हो जो सीगो लॻाइण इहा अयाणप थींदी। रसूल बख्श पली जो ज़िंदा आहे, हे रसूल बख्श पली जो आहे। ऐं रुगो हिते न पर सिंध में ऐं मुल्क में जिते जिते बि साम्राज दुश्मनी, क़ौमी निजात, तबक़ाती जिदोजहद, दरिया जी जंग, हारियुनि जी जंग, मज़दूरनि जी जंग कलम सां विढ़ी वञे, रसूल बख्श पली जो ज़िंदा बीठो हूंदो। फ़िक्र सां विढ़ी वञे, रसूल बख्श पली जो ज़िंदा बीठो हूंदो। लॉन्ग मार्चुनि सां विढ़ी वञे, रसूल पली जो बीठो हूंदो। हे हेॾियूं इनक़िलाबी भेनरूं, जागीरदार समाज, वॾेरा शाही, क़बाइलियत, तंग नज़री, कारोकारी, इन सॼे निज़ाम जे मुंहं ते घरोड़े ॾिनल बुजो आहे। हे असांजी इनक़िलाबी भेणुनि जूं निगाहूं, हे इनकार आहे। हीअ कुफर चइबो आहे इनकार खे। फैज़ साहब चयो हिम्मत कुफर खपे। रसूल बख्श पली जो पंहिंजे ज़िंदगीअ में बि हर बातिल रिवायत जे साम्हूं हिम्मत कुफर जो नालो हो। ऐं हुनजी हीअ वाट, हे भेनरूं, हे दोस्त सॼो जिते बि आहिनि, इहा हिम्मत कुफर आहे। मां आख़िर में ॿ ॻाल्हियूं करणु चाहींदुसि ॻाल्हि पूरी करण खां अॻु में, त मुल्क इहा बि ॻाल्हि रसूल बख्श पली जो सम्झाए वियो, कलम सां, विखुनि सां, ज़बान सां, ॿोलीअ सां, नारनि सां, तदबीरुनि सां, फ़िक्र सां। कहिड़ी? तरगोस पाकिस्तान न, सॼी टीं दुनिया जूं क़ौमूं साम्राज जूं ग़ुलाम आहिनि ऐं सॼे टीं दुनिया ऐं दुनिया जे अक्सरती मुल्कनि जा हुक्मरान तबका साम्राज जा दलाल आहिनि। ऐं का बि क़ौमी निजात ऐं तबकाती निजात ऐं मक़ामी निजात साम्राज जे ताक़त जे अडंबर खे, उनखे सम्झण खां सवाइ, उनखे रद्द करण खां सवाइ, उनखे चैलेंज करण खां सवाइ ऐं उनजो ढींगो ढेरी करण खां सवाइ कामयाब न थींदी। इहो रसूल बख्श पली जो हो। अॼु मुल्क में मंज़रनामो कहिड़ो आहे? आमिरियत सवली ॻाल्हि हूंदी आहे। ख़बर हूंदी आहे त अयूब वेठो आहे, ख़बर हूंदी आहे त यहया खान वेठो आहे, ख़बर हूंदी आहे त ज़ियाउल हक़ वेठो आहे, ॾिसबो आहे त मुशर्रफ वेठो आहे। हाणे छा आहे? हाणे नओं फार्मूलो आंदो वियो आहे त कहिड़ी ज़रूरत आहे मार्शल लॉ हणण जी। पार्लियामेंट डमी ठाहियो, बेज़मीर ठाहियो, बेज़बान ठाहियो, असेंबलियूं हुजनि कुझु न। ऐं छा कनि? उहे पंहिंजे ई आइन खे बेतौकीर करे ऐं तरमीमूं कनि। 26वीं तरमीम, 27वीं तरमीम, अदलिया खे डमी कयो ऐं 28वीं तरमीम। हुकूमतूं गेझू हुजनि, डमी हुजनि, नाले मातर हुजनि,
सयूं कंदड़ हुजनि, कंध धुड़ींदड़ हुजनि, ऐं जेको हुकुम अचे उन जी तामील कंदड़ हुजनि। अदलिया खे को अख्तियार न हुजे। जज या त विकाणल हुजनि या कमज़ोर हुजनि। हे पूरो अदालती निज़ाम 27वीं तरमीम खां पोइ गेझू बणायो वियो आहे। हाणे मां ॻाल्हि इहा थो करणु चाहियां त हे छो था इहो सभु कनि? छो खपे हिननि खे 26वीं तरमीम, 27वीं तरमीम, 28वीं तरमीम? छो त हे ॼाणनि था त माण्हुनि जी मज़ाहिमत हिननि खे कैनाल ठाहिण कोन ॾींदी, दरिया चोराइण कोन ॾींदी। हे नाटकी जमहूरियत हुननि जे मफ़ादनि वटां आहे। हे जबल, हे ज़मीनूं, हे पाणी, हे ढंढूं डोरा, हिननि खे हिननि जी बदनज़र इन्हनि सभिनी शयुनि ते आहे। हाणे हुननि जी जहालत इहा आहे जो हू सम्झनि था त आइन में इहे कूड़ियूं तरमीमूं करे हिन किरोड़े माण्हुनि खे बि ख़ामोश करे सघनि था। इहो मुमकिन आहे। इन करे असां सम्झूं था ऐं रसूल बख्श पलीजे जो फिक्र उनजी वाट सम्झे थी त पंहिंजो समुंड, पंहिंजा दरिया, पंहिंजा शहर, पंहिंजा ॿेला, पंहिंजा वण, पंहिंजूं ज़मीनूं, पंहिंजा ॻोठ, पंहिंजा माण्हू, उन्हनि जा हक़ हे असेंबलियूं न बचाईंदियूं, हे गेझू हुकूमतूं न बचाईंदियूं। सिंध ऐं मुल्क जे मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि जी इनक़िलाबी मज़ाहिमती वाट बचाईंदी। ऐं मां आख़िर में इहा ॻाल्हि करणु चाहियां थो जेका तमामु अहम आहे। उहा बि जंग रसूल बख्श पलीजे विड़ी पंहिंजे दौर में, पर हाणे नयूं हालतूं आहिनि। अयूब ख़ान जो दौर हो, सिंध जी तरक़ी पसंद वतनदोस अवामी अदब ऐं सियासत उभरी रही, तहरीक हली रही त हिननि हिते माण्हू तयारु कया त कुफर जूं फतवाऊं खणी निकिरी पओ। शेख अयाज़ काफ़िर, GM सैयद काफ़िर, हर अदीब काफ़िर, अमर जलील काफ़िर, रसूल बख्श पलीजो काफ़िर, इब्न हयात पवर काफ़िर, इब्राहिम जोयो काफ़िर। इहो काफ़िर काफ़िर कंदड़ छा हुआ? ये दलाल हुआ वंडियूं जा, अयूब शाही जा। ज़ियाउल हक़ जो दौर आयो, छा कयूं? यूनिवर्सिटियुनि में छॾे ॾिनऊं दहशतगर्द, मज़हब खे इस्तेमालु कयूं, ॿियुनि खे इस्तेमालु कयूं। हाणे छा आहे? हाणे जॾहिं सॼी सिंध पंहिंजे दरिया जी वारसी लाइ, पंहिंजे कैनालनि जे उन्हनि जे ख़िलाफ़, पंहिंजे ज़मीन, पंहिंजे जबलनि ऐं कारूंजर जे बचाव लाइ उथी चुकी आहे, उथण वारी आहे, त वरी हिकिड़ा हुजूम तयारु कया विया आहिनि। वरी काफ़िर काफ़िर जूं फतवाऊं उन हथनि में आहिनि। फलाणो कादियानी, फलाणो कादियानी, फलाणो काफ़िर। असां उन ज़माने में अयूब जे दौर में बि उन्हनि खे मुंहुं टोड़ जवाब रसूल बख्श पलीजे ॾिनो हो। अंधा ऊंधा वेद, खल कुजाड़िया खाईं। हाणे असां उनखे ॿुधाइणु चाहियूं था मज़हब जो एहतराम आहे, नबियुनि जो एहतराम आहे, पुर अमुन इंसान दोस्त समूरनि मज़हबी आलिमनि ऐं माण्हुनि जो एहतराम आहे। पर जेके फाशिस्ट मज़हब जे आड़ में हिन समाज खे यरग़मार बणाइण चाहिनि था ऐं कुफर जूं फतवाऊं खणी सॼे समाज खे हीसाइण चाहिनि था, उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था इहा तव्हां दलाली पिया कयो उन्हनि जी जिन खे कैनाल ठाहिणा आहिनि। जेको उथे उनखे कुफर जी फतवा लॻायो, जेको कुछे, जेको उथी ॻाल्हाए, जंहिं वटि ज़मीर हुजे, जंहिं वटि कलम ऐं ज़बान हुजे, उन जे मथां आहे हे बछो। इन करे असां इहा ॻाल्हि चऊं था त इहा पंहिंजी फिस्तायत बंदि कयो। माण्हुनि खे ज़रूरत न आहे त तव्हां तय कंदो केरु मुस्लमान आहे ऐं केरु मुस्लमान न आहे। हे सिंध जो समाज पंहिंजे मर्ज़ी सां उनजी आबादी जी वॾो अंग मुस्लमान आहे। इन करे अॼोके दौर में बि सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे शऊर खे, ज़मीर खे, कलम खे, फ़िक्र खे ऐं सियासत खे हिननि मज़हब जे नाले में दहशतगर्दी कंदड़ टोलनि खे जवाब ॾियणो आहे, उन्हनि खे बेनकाब करणो आहे ऐं उन्हनि खे नाकाम करणो आहे। त कोई इहो हक़ नथो रखे त सिंध जे समाज में उथी ऐं समाज खे यरग़माल बणाए। ऐं इहो फ़र्ज़ जिते असां तरक़ी पसंदनि जो आहे उते इहो फ़र्ज़ उन्हनि पुरअमुन इंसान दोस्त मज़हबी
आलमनि ऐं माण्हुनि जो बि आहे। सिंध खे हे फिस्ताइत वारो तव्हांजो मुल्लनि वारो इस्लाम न खपे। सिंध खे नबी साईं जो इस्लाम खपे। आलम इंसानियत जो तहफ़ुज़ ऐं एहतराम करण वारो इस्लाम खपे। सिंध खे मौलाना उबैदुल्लाह सिंधी वारो इस्लाम खपे। सिंध खे कोई हे सिंध जे अंदर को आलम खुटा न आहिनि। सिंध खे शाह लतीफ़ वारो इस्लाम खपे, सचल वारो इस्लाम खपे। सिंध खे पैगाम सिंध वारो इस्लाम खपे। ऐं सिंध खे इन करे असां इहा ॻाल्हि पंहिंजी पूरी ज़िम्मेवारी सां चऊं था त हे जेके बि माण्हू हे गारियुनि जो तूफ़ान ऐं बदतमीज़ी पैदा करे, तव्हां सम्झी छॾियो तव्हांखे ख़बर आहे या ख़बर न आहे, हे जेके बि इहा फिस्ताइत कनि था इहे दरियाह जी जिदोजहद जे सिपाहियुनि जे ख़िलाफ़ कुफर जूं फतवाऊं ॾियनि था। ऐं सिंध जो शमीर ख़मीर शऊर ऐं ज़मीर गॾिजी शिकस्त ॾींदो। मां ॻाल्हि ख़तमु कई। रसूल बख़्श पली जो ज़ाहिर आहे त हिकिड़ो फ़र्द हो, फ़र्द जी हिकिड़ी उमिरि आहे, पर जीअं तारीख़ में वॾा माण्हू जिस्मानी तौरु विया आहिनि पर उन्हनि जूं रिवायतूं न मुयूं आहिनि, हुननि जी मज़ाहिमत न मुई आहे, हुननि जो शऊर पंधु कंदो रहे थो। ईअं असां सम्झूं था त रसूल बख़्श पली जो सिंध में हिन मुल्क में ऐं पंहिंजे दौर में उहो ॿिज छटे वियो आहे जेको नस्लनि ताईं आलमी साम्राज्य सां, मुल्क में आपेशाहीअ सां, हर क़िस्म जे ॾाढ सां, हर क़िस्म जे ग़ुलामीअ सां ऐं हर क़िस्म जे फाशिस्ट रुझाननि सां पुरअमन जमहूरी बाशऊर बाज़मीर मज़ाहिमत कंदो रहंदो। तव्हांखे मां मुबारकबाद ॾियां थो त हिन घुट बूसट में, हिन ख़ौफ़ जी सूरत हाल में जॾहिं रियासत में दहशत गर्दी ते लही आई आहे ऐं रियासत जा पालियल गिरोह बि समाज में दहशत गर्दी लही आहिनि, अहिड़े माहौल में, अहिड़ी गर्मी में सिंध जो ज़मीर हिन पिंडाल में मौजूदु आहे। ऐं मां सम्झां थो सिंध जी निजात इन ॻाल्हि में आहे जॾहिं सॼी सिंध हे पिंडाल थींदी। तव्हांजी वॾी महिरबानी।